आलमी सतह ते जेको मामिलो ईरान अमेरिका ऐं इसराइल जो आहे उन जे करे पूरे ख़िते में जेको आहे उहो हिकिड़ी इकनॉमिकल कंडीशन जेके आहिनि उहे ज़रूरु मुतासिर थिया आहिनि। डीज़ल महांगो थी वियो आहे, पेट्रोल महांगो थी वियो आहे, उन जे करे हर शइ जेका आहे उहा महांगी थी आहे। पूरी दुनिया में इन जो इफेक्ट आयो आहे। उन ते पाकिस्तान जो किरदारु क़ाबिल तारीफ़ आहे। त पाकिस्तान कोशिशि कई त ईरान ऐं अमेरिका ऐं जेके धुरियूं पाण में जहिड़े में आहिनि उन्हनि जी का मुफ़ाहिमत थिए, का ॻाल्हि ॿोल थिए, जीअं जंग बंदी थिए। उन ते 2 हफ़्तनि जी जेका सीज़ फायर थी, मुज़ाकरात पाकिस्तान में थिया, जिथे अमेरिका जो नायब सदर बि आयो, ईरानी धुर बि आई, पर उहो कामयाबु कोन थिया। पर पाकिस्तान पंहिंजो सही किरदारु अदा कयो ऐं इहो ई किरदारु अदा करणु खपे हा पाकिस्तान खे। मां सम्झां थो त अञा बि इहा कोशिशि जेका पाकिस्तान वरिती आहे उहा जारी रहणु खपे ऐं थी सघे थो त पाकिस्तान जूं कोशिशूं कामयाबु थी वञनि। फ़िलहाल त मुज़ाकरात कामयाबु न थिया, पर इन ते जेको गिव अप न कजे ऐं इहा कोशिशि जेका आहे उहा जारी रखिजे। भारत खे त हमेशह पाकिस्तान खां अॼु जी तकलीफ़ कोन्हे, पुराणी तकलीफ़ आहे ऐं क़दीमी तकलीफ़ आहे, उहा त आहे पंहिंजी जॻह ते रहंदी। पर जीअं तव्हां चयो, असां जोग्राफिकली उन सूरत हाल में आहियूं ऐं ॿई पासा गल्फ कंट्रीज़ हुजनि, सऊदी अरेबिया हुजे, सभिनीनि सां असांजा तालुक़ात रहिया आहिनि। ईरान असांजो ब्रादर इस्लामी मुल्क आहे, पाड़ेसरी आहे, जंहिंजे करे पाकिस्तान जोग्राफिकली बि उन पोज़ीशन में आहे त मेडिटेट करे सघे ऐं विच में अची ऐं नेगोसिएशन्स अरेंज करे सघे ऐं उहो पाकिस्तान पंहिंजो जेको आहे किरदारु अदा कयो। इहो ई किरदारु अदा करणु खपे हा पाकिस्तान खे ऐं इनशाअल्लाह मूंखे उमेदु आहे त पाकिस्तान पंहिंजी कोशिशुनि में, काविशुनि में कामयाबु थींदो। अरे ईरान ऐं अमेरिका जी जेके ॻाल्हियूं थियूं उन में पाकिस्तान जी त सारा जो अमल आहे, पर इन में सॼे जेको आहे सोशल मीडिया ते ऐं ॿिए आसिफ अली ज़रदारी जे प्राइम में जेको सदर आहे या बिलावल ज़रदारी इन सॼी गेम मां आउट कयो ऐं चयो थो वञे त सरकार जेको आहे नाराज़ आहे। छा इन में केतिरी सदाकत आहे? हाणे मां इन ॻाल्हि ते मां छा चवां, नाइब प्रेसिडेंट अमेरिका जो आयो ऐं सदर साहब वाक़ई इस्लामाबाद में कोन आहे। छो कोन आहे, छा वजह आहे उनजी, उते मां कुझु तफ़सील नथो करे सघां। बाक़ी बिलावल ज़रदारी साहब जी का ऑफिशियल कैपेसिटी कोन्हे जो उन में हुजनि हा या उते वेहनि हा। सदर साहब जो न हुजणु वाक़ई सवालिया निशान ज़रूरु आहे त सदर साहब छो कोन आहे उते।